अप्रैल 1908 ते हैदराबाद सिंध में एक तमाम वडे वापारी जे घर एक बार जाओ जंहिंजो नालो रखियो वियो प्रताप। प्रताप जे सुठन कमन जे करे असां उन्हे जे नाले जे अग्यां भाई लफ्ज़ जोड़े उन्हे के भाई प्रताप चवण लगासी। नंढड़ो प्रताप जडे वडो थियो तडे हु पंहिंजे पिता जे कारोबार के संभालण लगो। हुन सां गडोगड हु समाज सेवा पण कंदो रहियो ऐं हु महात्मा गांधी जे कांटेक्ट में आयो। 1927 ते भाई प्रताप जे पिता जो स्वर्गवास थी वियो। हिन करे हेडे वडे कारोबार जो सजो बार प्रताप जे नंढड़े कुलन ते अची पियो। हु पंहिंजी जवाबदारी संभालण लाइ तमाम नंढो हो, पर हुन जवाबदारी खां मुंह की न मोड़ियो ऐं हुन कारोबार के संभालण लगो। 1940 में 13 साल इंग्लैंड में रहण खां पोइ भाई पंहिंजे घर हैदराबाद सिंध में आयो ऐं समाज सेवा सां गडोगड राजनीति में पण गिड़ी पियो। 15 अगस्त 1947 असां हिंदुअनि जे लाइ खुशीअ जो ॾींहुं हो, छो त असां खे अंग्रेजी हुकूमत खां आज़ादी मिली हुई। पर भाई खुश की न हो, छो त आज़ादी देश के ॿिन टुकड़न में विराई छड़ियो हो, जंहिंजे करे लखे हिंदू भारत में आया। भाई प्रताप के पंहिंजे सिंधी ॿारनि जे रहण, नौकरी, धंधे ऐं शिक्षा जी चिंता सताइण लगी, पर हु दूरंदेशी इंसान हो। हिन करे हुन परोड़े वरतो त कच्छ ही सिंधियुनि के वसाइण जो सही स्थान आहे, छो त हितां जी कच्छी ॿोली, हितां जी तहज़ीब, संस्कृति, रीति रिवाज असां सिंधियुनि सां मिलंदड़ आहिनि। भाई पंहिंजो सुपनो साकार कयो, जंहिं करे भाई पंहिंजो सुपनो साकार कयो ऐं अॼु ही भरपट गुलिस्तान बणी पियो आहे। जिते नांगन जो राज हो उते अॼु राम कृष्ण जी धुन आहे। जिते बबर जा चुमंदड़ कंडा हुआ उते रंग बिरंगी खुशबूदार गुल आहिनि। अॼु भाई असां जे विच में न आहे, पर संदसि सुहिणा कम असां खे हर पल संदसि याद ॾियारींदा रहनि था। 19 अगस्त 1960 ते भाई इंग्लैंड में गुज़ारे वियो, पर हु पंहिंजे पुठियां हियो सुंदर नगर गांधीधाम छॾे वियो आहे। असां गांधीधाम वासी अहिड़ी महान आत्मा खे कीअं था विसारे सघूं, जंहिं मिटीअ मां सोन करे ॾेखारियो आहे।